नाज़रीन, सिंध काबीना इलेक्ट्रिक बसूं ख़रीद करण जी मंजूरी ॾेई छॾी ऐं अशरे ज़कात कानून में तरमीम जी बि मंजूरी ॾिनी वई। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा अपडेट साईं? जी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी आहे, जंहिंमें समूरा सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी शरीक आहिनि। अॼोके सिंध काबीना जे इजलास में सिंध हुकूमत ऐं सिंध काबीना 250 डीज़ल हाइब्रिड इलेक्ट्रिक बसियुनि जी ख़रीदारी जी मंजूरी ॾिनी आहे, जेके पहिरें मरहले में हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद में हलायूं वेंदियूं। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त अॼु सिंध काबीना उशुर ज़कात कमेटी जे चेयरमैन जस्टिस रिटायर्ड गुलाम सरवर कुराई जी इस्तीफ़ा मंज़ूर कंदे जस्टिस रिटायर्ड मोहम्मद इकबाल महर खे नओं चेयरमैन मुक़ररु कयो। ऐं उन खां अलावा सिंध इंश्योरेंस लिमिटेड जो फैसल सिद्दीकी खे CEO मुक़ररु कयो वियो। उन ई दौरान सिंध काबीना DRB जे लाइ डॉक्टर वासिफ मेमन खे सीनियर मेंबर तौरु मंजूरी ॾिनी वई ऐं सिंध काबीना अॼु जेको आहे उशुर ज़कात जी जेको आहे त उन में बिल में बि तरमीम कई वई ऐं उन बिल जे तरमीम मूजिबि रूल जे तरमीम मूजिबि त हाणे जेको उशुर ज़कात जो चेयरमैन हूंदो उहो या त रिटायर्ड ब्यूरोक्रेट हूंदो या रिटायर्ड जज हूंदो। जी गुलशन, अवां जी महिरबानी।